इतने अवां भी अहम खबर शेयर कंदासीं। जैकबाबाद का मोलादात थाने की हद जागीर में ॾोहारी के हमले में बलोचिस्तान पुलिस के 6 जवानन की शहादत वारो मामलो, जैमें 6 जवानन के कत्ल में घुर्बल जवाबदारन की गिरफ्तारी लाइ SSP जाफराबाद की अगवानी में बलोचिस्तान पुलिस, FC और जैकबाबाद पुलिस जा वड़ा अटाला जागीर वारे इलाइक़े पहुंची विया आहिनि। ऑपरेशन जारी है। 3 कलाकनि खां हलंदड़ ऑपरेशन दौरान पुलिस धाड़ेलनि जे ठिकाणनि खे बाहि ॾेई छॾी आहे। केतिरा ई घर सड़ी विया। पुलिस ऑपरेशन दौरान कुछ औरतुनि ऐं ॿारनि समेत 25 ॼणनि खे पुछा ॻाछा लाइ हिरासत में वठी छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जैकबाबाद में मौलादात थाणे जी हद जागीर में ॾोहारियुनि जे हमले में बलोचिस्तान पुलिस जे 6 जवाननि जी शहादत वारो मामलो, जंहिंमें 6 जवाननि जे क़त्ल में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ्तारी जे लाइ SSP जाफराबाद की अगवानी में बलोचिस्तान पुलिस, FC और जैकबाबाद पुलिस जा वड़ा अटाला जागीर वारे इलाइक़े में पहुंची विया आहिनि। ऑपरेशन जारी है। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जैकबाबाद में जो गुज़रियल ॾींहुं 6 ॼणा बलोचिस्तान पुलिस जा एहलकार शहीद थिया। उन खां पोइ जेको आहे त अॼु मौलादात जी जागीर वारे इलाइक़े में जेको आहे सिंध पुलिस, बलोचिस्तान पुलिस ऐं FC जे वॾे अटालनि जेको आहे ऑपरेशन शुरू कियो आहे। हिन वक़्त ताईं ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन में जेको आहे त जदीद गाॾियूं, बख्तरबंद गाॾियूं भी इस्तेमालु कयूं वियूं आहिनि। इहो ॿुधायो वञे पियो त हिन वक़्त पुलिस जेको आहे ॿारनि औरतुनि समेत जेका आहिनि कुछ मर्द भी गिरफ़्तार कया आहिनि, जिन जो तादाद 25 ॿुधायो वञे पियो। उन्हनि खे शक जी बुनियाद ते गिरफ़्तार किया। उन्हनि खां वधीक पुछा गुछा कंदा। असां इन सिलसिले में राब्तो करण की कोशिश कई SSP जैकबाबाद सां, पर उनजो असांजो राब्तो न थी सघियो। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त 25 में जेका हिन वक़्त ऑपरेशन वारी जगह ते पुलिस की हिरासत में औरतूं, ॿारड़ा ऐं जेको आहे मर्द। हिन वक़्त ताईं ऑपरेशन जारी है। जी ठीक है, मुझी मेहरबानी नवाज़ सोलंकी अपडेट करण लाइ।